कंदकोट ज़िले में वधंदड़ बदअमनी क़बीलाई झड़नि जे ख़ात्मे लाइ जिस्कम तरफ़ां एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कंदकोट जेको आहे चोरनि जो वॾो थी वियो आहे ऐं जेका ऑफिसर हितां जा सुतल ऑफिसर निंड पिया आहिनि। ऐसे जो कंदकोट जेको आहे गुल मोहम्मद मार उहो चोरनि जो नानी बणियो वेठो आहे। हिते माण्हू अठें खां पोइ शहर में नथो निकिरी सघे। तव्हांखे यादि हूंदी तूं साफ़ी आहे, तव्हांजी बि मोटरसाइकिल वई भई हो अधो मामदानी साफ़ी आहे, उन भाउ जी में वियल आहे। हिन महिल तोणी कंदकोट जेको आहे त मां चवां थो त बदअमनी जो वॾो मसइलो थी वियो आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे, तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो कंदकोट में कुझु ॾींहंनि खां अॻु में कंदकोट रत जी रांदि थी रहियो आहे। हिते को बि शरीफ़ माण्हू या को बि अशराफ माण्हू हिते साफ़ नथो रही सघे। जेके बि हितां जा ऑफिसर आहिनि सॼा करप्ट ऑफिसर आहिनि। उहे सिर्फ़ु पंहिंजे जेब ऐं पंहिंजे खीसे ऐं पंहिंजे घर भरण लाइ हिते वेठा आहिनि। बाक़ी हिते कंहिं ग़रीब या कंहिं मिसकीन खे उहो सार संभाल नथा लहनि। असांजो इहो ई मुतालबो आहे SSP खां डॉक्टर सुरेश जी जेकी बि चोरी थियल आहे हफ़्ते जी रिमांड ॾियूं था उहो वापसि कयो वियो, न त ॿिए सूरत में असां SP ऑफिस जो घेराव करे उनखे इहो ई यादनामो पेशो कंदासीं त बाबा हफ़्तो अॻु असां एहतजाज करे तव्हांखे यादनामो ॾिनो होसीं। हफ़्ते जो असां उन्हनि खे टाइम ॾियूं था। इहो ई गुज़ारिश आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।